ॾाढनि मुड़ुसनि ताक़तवर पाण खे सभु कुझु सम्झंदड़ पाण खे वॾी वहशत ऐं दहशत वारो माण्हू सम्झंदड़नि खे सलमान फारूकी ऐं संदसि साथी अवैस जा सबक़ु पिराइणु घुरिजे, जंहिं सां अॼु सिटी कोर्ट में अहिड़ी हालति थी आहे जो जहिड़ी कंहिं कुते सां बि नथी हुजे। कुतनि खां वधीक ज़लील थिया आहिनि अॼु हू, जेके 72 कलाक अॻु में सलमान फारूकी पाण खे ख़बर न आहे छा पिए सम्झो। हिकु ग़रीब राहगीर मोटरसाइकिल वारे खे जंहिंजी गाॾी अचे, जंहिंजी बाइक अचे, हिन जी गाॾी खे पुठियां लॻी हुई, संदसि साथी अवैस ऐं हुन खे बाइक तां लाहे पंहिंजी गाॾी में वेही मथसि तशदुद कयो। हुन जी भेण इहो चवंदी रही त तूं हिन खे घणो मारियो आहे, मां तुंहिंजे पेरें थी पवां, हथ थी ॿधाए, मुंहिंजे भाउ खे हाणे छॾ। पर हिन बेरहम खे उन मथां रहम न पिए आयो। बासर शख़्सियत वठी आयसि थाणे माना हिन जो जेको लाकअप जा फ़ोटो कढियो वियो, जेको मीडिया खे ॾिनो वियो, उन में हिकिड़े फिल्मी हीरो जीअं बीठो आहे। वरी जॾहिं तनक़ीद थी त ॿीहर जेको फ़ोटो कढियो वियो, उन में वरी हिन जा वार हेठि कपिड़ा गुंजियल, हथनि में हथ कड़ियूं लॻनि। यार ही का ॻाल्हि आहे, लाकअप में हथ कड़ी लॻंदी आहे छा? पर पुलिस जूं आयूं बताल। अॼु जॾहिं हुनखे अदालत में पेश कयो वियो, ॿिन्ही खे मथां रुमाल विझी, अदालत में मौजूदु माण्हुनि, शहरियनि ऐं वकीलनि जेका हिननि सां हालत कई, अहिड़ी कॾहिं कंहिं कुते सां बि न थींदी हुजे। हिननि ते हुकरा हुआ, हिननि जे मुंहं में चंबा हुआ, हिननि जे पुठियुनि ते चंबा हुआ। पुलिस वारा हिननि खे बचाइण में पूरा हुआ। तंहिंजे करे जेके ताक़तवर आहियो, जंहिंजी ग़रीबनि ते अखि नथी ॿुॾे, ख़ुदा जे कहर खां डिॼो यार। ग़रीबनि ते ज़ुल्म न कयो। ग़रीब जी कॾहिं कॾहिं न आह लॻी थी वञे, पोइ अहिड़ी थी थिए जहिड़ी अॼु सलमान ऐं अवैस सां थी। ॿिए तरफ़ सिंध पुलिस, सिंध जे होम डिपार्टमेंट जेल, मलीर जेल जा वॾा ऑफिसर मुअतल कया आहिनि, नौकिरियुनि वञा हाली फ़िलहालु वञी घर वेठा आहिनि। जांच शुरू थींदी, जेल कीअं भॻो, जेल मां केतिरा माण्हू भॻा, जंग अख़बार त ॿुधायो त 300 माण्हू भॼी विया। वरी गाज़ी सलाउद्दीन लिखियो आहे त 700 माण्हू भॼी विया। हक़ीक़त छा आहे, केतिरा माण्हू भॻा आहिनि? केरी माण्हू ईअं लिखनि था मज़ाक में या सही त शहर मञा हाणे वरी जेके नशई ऐं मवाली पकिड़े क़ैदियुनि जी पूराई कई थी वञे। हाणे ख़बर न आहे, हक़ीक़त जी ख़बर त पोइ पवंदी। असां वटि त अहिड़े क़िस्म जो को रवाज बि कोन्हे न, जो को वॾो वाक़ियो थी वञे त उन डिपार्टमेंट जो वज़ीर इस्तीफ़ा ॾिए। पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। अला वाहे।